आउं चाहींदुसि त इनाम जी अनाउंसमेंट साईं देव मारी साहिबा के गुज़ारिश कंदासीं। मारी जवान साहिबा असांजी नौजवान नियाणियुनि जी नुमाइंदा तमामु हिकिड़ी जिदोजहद जे दुनिया में ख़ूबसूरत विखू खणी रही आहे। असां हुनजी भरपूर हौसला अफ़ज़ाई कयूं, खेनि गुज़ारिश कयूं था त अचनि ऐं पंहिंजे ख़ूबसूरत ख़्यालनि खां हिन ॿारनि जे हौसला अफ़ज़ाई मारी एवान साहिबा भरपूर ताड़ियूं थियनि। अस्सलाम वालेकुम। मुझे तमाम खुशी थी रही है इन वक्त के शाह साईं जो वो मैसेज जेको असांजी अचण वारी जनरेशन आहिस्ता आहिस्ता विसारे रहियूं आहिनि। ये नंढड़ा सा प्यारा सा ॿार इन्हनि के बाय हार्ट याद आहिनि, एतिरी मोहब्बत सां इनखे पढ़नि था ऐं मूंखे यकीन आहे कि ये अॻियां इलाही सारे ॿारनि खे ये मैसेज ॾींदा कि अॻियां असांखे शाह साईं जे मैसेज खे कीअं वधाइणो आहे। त मां तव्हां सभिनी खां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदमि कि असां मिली करे हिननि ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई कंदासीं। तव्हां सभु पंहिंजी चेयर्स तां भी करे हिननि जे लाइ ताड़ियूं वॼायो प्लीज़। तव्हां सभिनी खां रिक्वेस्ट आहे। ॾिठो वञे तो मां 3 साल सिटी स्कूल में जॉब कई हुई। उते मां जूनियर सेक्शन में ॿारनि खे पढ़ाईंदी हुयमि। यूनिवर्सिटी खां पोइ हिकदमि मूंखे आंटी आंटी चवंदा हुया। मतिलबु उन वक़्तु मूंखे कॉन्फिडेंस बि अची वियो कि हाँ ठीकु आहे, अगरि मुंहिंजी एज जेतिरी बि आहे ॿार प्यार सां आंटी चई सघनि था। जॾहिं मां ॿारनि सां इंटरेक्शन कई त पंहिंजी अञा ताईं जी ज़िंदगी में अगरि बेहतरीन तरीके से मां महसूस कयो मोहब्बत के तो उन्हनि नंढड़े ॿारनि सां गॾु कयो आहे। उन खां पोइ मुंहिंजो अल्लाह सी जो शुक्र आहे मूंखे हिकिड़ो ॿियो बि बहितरीन कमु करण जो मौक़ो मिलियो ऐं उहो स्ट्रीट किड्स जेके त ॿार कचिरो कलेक्ट कंदा आहिनि ऐं रोडनि ते हूंदा आहिनि उन्हनि खे पढ़ाइण जो मौक़ो मिलियो। उन्हनि सां बि इंटरेक्शन रही, उन्हनि ॿारनि खे बि पढ़ायो ऐं ॿारनि सां हिकिड़ो बेइंतिहा हिकिड़ो मुंहिंजो दिलि सां ताल्लुक़ु आहे। अॼु हिते अची करे मुंहिंजी जेकी बचपन जी यादूं हुयूं जीअं त मां स्टेज ते परफॉर्म कंदी हुयमि उहे ताज़ी थी वियूं। त मां तव्हांखे इलाही एप्रिशिएट कंदमि सर जिन्हनि मूंखे हिते इनवाइट कयो ऐं मुंहिंजे उहे बचपन जी यादूं जीअं त मुंहिंजा पेरेंट्स ऑडियंस में वेठा हूंदा हुया, मां परफॉर्म कंदी हुयमि ऐं मुंहिंजी मदर बैक ऑफ द स्टेज मुंहिंजी टीचर सां गॾु मुंहिंजो मेकओवर वग़ैरह कंदी हुयूं, मूंखे तयारु कंदी हुयूं ऐं जॾहिं मां स्टेज ते ईंदी हुयमि त मुंहिंजो दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कंदो हो ऐं उहो दिलि धड़कण उहो तॾहिं परेशान थियण अॼु मुंहिंजे अंदरि एतिरो कॉन्फिडेंस मुंहिंजी टीचर्स मुंहिंजे पेरेंट्स ऐं तव्हांजी ताड़ियूं तव्हां जहिड़े माण्हुनि जी ताड़ियूं कयो आहे कि अॼु मां कंहिंखां न घबराईंदी आहियां। ऐं मूंखे इहा उमेद आहे कि असांजा इहे ॿार जिन्हनि खे अहिड़ा मौक़ा मिलनि था उन्हनि खे बि बेइंतिहा कॉन्फिडेंस ईंदो ऐं उन्हनि खे ख़बर पवंदी कि कीअं असांखे माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे पाण खे एक्सप्रेस करिणो आहे आर्ट जे ज़रिए, पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए ऐं पंहिंजी परफॉर्मेंस जे ज़रिए। थैंक यू सो मच एवरीवन। ऐं मां चाहींदमि कि वरी हिननि जी ताड़ियुनि सां हौसला अफ़ज़ाई कयूं।